अल्लाह तबारक व तआला पंहिंजो जेको दीन मुकम्मल कयो आहे, पंहिंजी नेमत मुकम्मल कई आहे, उहो यौम आरफ़ा जॾहिं हुई। जेको शख़्स यौम आरफ़ा जो रोज़ो रखंदो, अल्लाह तबारक व तआला उन जा 2 सालनि जा गुनाह माफ़ कंदो। ऐं मक़सदु छा आहे? ताकी माण्हुनि खे हिदायत मिले त इहो ॾींहुं अल्लाह तबारक व तआला वटि वॾो अज़ीम ॾींहुं आहे। यौम अरफ़ा जे रोज़े जी छा फ़ज़ीलत आहे? यौम आरफ़ा जी बि कसम अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में पाण खई आहे। रब्बुल आलमीन क़ुरान करीम में सूरतुल बुरूज में भी छा फरमाए थो, वशाहिदिन व मशहूद। मशहूद जो मुफ़स्सिरीन लिखनि था त इन जी माना आहे यौम आरफ़ा, यानी अल्लाह तबारक व तआला कसम खई आहे। कसम खणण जो मक़सदु छा हूंदो आहे त इन जी ताज़ीम अज़मत आहे अल्लाह ताला जे नज़दीक। अल्लाह ताला जी बारगाह में यौम आरफ़ा तमामु घणो अज़मत वारो ॾींहुं आहे। सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास चवनि था त यौम आरफ़ा जो ॾींहुं सॼे साल में अफ़ज़ल तरीन ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं सिज निकिरे थो। यानी रमज़ान मुबारक जा ॾींहं बि इन जे ॾींहं खे कोन था पहुची सघनि। रमज़ान मुबारक जी रातियूं पहुचनि थियूं, अज़मत वारियूं, लैलतुल क़द्र में अचे थी, पर इहे 10 ॾींहं ज़िलहिज जा ऐं वरी 10 ॾींहंनि में जेको आरफ़ा जो ॾींहुं आहे, इहो तमामु घणो अज़मत वारो ॾींहुं आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद आहे त अल्लाह तबारक व तआला इन ॾींहं ते सॼे साल में सभिनी खां वधीक पंहिंजे ॿारनि जी बख़्शिश कंदो आहे ऐं उन्हनि खे जहन्नुम खां आज़ादु कंदो आहे। उहो ॾींहुं यौम आरफ़ा जो आहे। यौम आरफ़ा जे बारे में सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जी रिवायत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेका आयत नाज़िल थी इतमाम दीन ऐं इतमाम नेमत जी, त अल्लाह तबारक व तआला पंहिंजो जेको दीन मुकम्मल कयो आहे, पंहिंजी नेमत मुकम्मल कई आहे, उहो यौम आरफ़ा जॾहिं हुई। अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, इहा जेका आयत आहे इहा नाज़िल थी हुई यौम आरफ़ा जॾहिं। यहूदी एतिराज़ु कंदा, सैयदना उमर वटि आया ऐं चवणु लॻा त जेकॾहिं असां वटि इहा नाज़िल थिए हा आयत त असां उन ॾींहं खे ईद मल्हायूं हा। सैयदना उमर चवणु लॻा मूंखे ख़बर आहे, अल्लाह जो कसम आहे, मूंखे ख़बर आहे त इहा आयत कहिड़े ॾींहं ते कहिड़े मक़ाम ते नाज़िल थी। उहो ॾींहुं हो यौम आरफ़ा, ऐं उहो ॾींहुं हाजियुनि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे ऐं ग़ैर हाजियुनि जे लाइ रोज़ो जो ॾींहुं आहे। यौम आरफ़ा जे रोज़े जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो ऐं पाण छा फरमायो त जेको शख़्स यौम आरफ़ा जो रोज़ो रखंदो, अल्लाह तबारक व तआला उन जा 2 सालनि जा गुनाह माफ़ कंदो। पोएं गुज़िरियल साल ऐं ईंदड़ हिकिड़ो साल, सॼे साल जा गुनाह माफ़ करे थो, सिर्फ़ु हिन ॾींहं जी बरकत सां, यौम आरफ़ा जी बरकत सां। अल्लाह तबारक व तआला हिकिड़े ॿिए मक़ाम ते कसम खणे थो, वशफ़ई वल वतरी, त कसम आहे शफ़अ जी ऐं कसम आहे वतर जी। शफ़अ जेको आहे उहो आहे ईद उल अज़हा जो ॾींहुं ऐं वतर जेको ॾींहुं आहे उहो आहे यौम आरफ़ा। ऐं मक़सदु छा आहे? ताकी माण्हुनि खे हिदायत मिले त इहो ॾींहुं अल्लाह तबारक व तआला वटि वॾो अज़ीम ॾींहुं आहे। हत्ता के सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रिवायत कनि था त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो त जेका आयत आहे अलस्तु बिरब्बिकुम क़ालू बला, जेको अल्लाह तबारक व तआला आलम अरवा में जेको सभिनी इंसाननि खे, आदम अलैहिस्सलाम जे सभिनी औलाद खे गॾु करे उन्हनि जी रूहनि खे जेको वादो वरितो हो, अहद वरितो हो त छा मां तव्हांजो रब न आहियां? असां सभिनी चयो त बेशक तूं ई असांजो रब आहीं। पोइ अल्लाह तबारक व तआला चयो त गवाह रहजो, ईअं न थिए दुनिया में वञी तव्हां इन ॻाल्हि खे विसारे छॾियो। उहो ॾींहुं बि यौम आरफ़ा जो ॾींहुं हो। इहा फ़ज़ीलत एॾी वॾी फ़ज़ीलत आहे जेको सॼे साल में वरी न का ईंदी आहे न को ईंदी। लिहाज़ा मुस्लमाननि खे खपे त इहे 10 ॾींहं अल्लाह ताला जी इबादत जा आहिनि, पोइ उन में यौम आरफ़ा जो ॾींहुं जेको आहे उहो इंतिहाई अहम ॾींहुं आहे। इन में रोज़ो रखणु खपे, इन में सदका ख़ैरात करणु खपे, अल्लाह ताला जी इबादत, तकबीर, तहमीद, तस्बीह, ला इलाहा इल्लल्लाह, पंहिंजे गुनाह जी मग़फ़िरत, इहो करणु खपे। इहा फ़ज़ीलत असां इंसाननि खे हासिल थी सघे। वल्लाहु आलम। बारकल्लाहु फ़ीकुम। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।